अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी सघो था ही आहे ॻोठ हाजी अर्ज़ मोहम्मद खोसो ऐं हाजी नूरमंद लिगारी। लॻभॻि टे चार हज़ार घरनि ते ॻोठ मुश्तमिल आहे, पर हिते असां पंहिंजो लाश बि नथा खणी सघूं। ही ॾिसो, ही दाद ब्रांच वाह आहे रोड़ी केनाल मां जेको निकिरे थो, नौशरो फिरोज़ रेगुलेटर। ही डेड बॉडी असां मजबूरन ही काठी था पिया टिपायूं, को बि हादसो थी सके थो। तव्हां नाज़रीन ॾिसी सघो था, ही असांजी हुकूमत जा हाल आहिनि। सिंध हुकूमत असांखे हिकिड़ो फुर्दो बि नथी ॾेई सघे, सीमेंटेड मोरी पुल जी त छा रुगो सीमेंटेड हिकिड़ो मोरी बि नथी ॾेई सघे। ॾिसो केतिरो डेड बॉडी, ही कंहिंजी अमड़ हूंदी, कंहिंजी माउ हूंदी, कंहिंजी घरवारी हूंदी। केॾो न ज़ुल्म आहे असांजी हिन सिंध हुकूमत कयो आहे असांजे ॻोठाणनि सां। ही असां पंहिंजा लाश संभालियूं या हिननि जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि। ही नाज़रीन तव्हां ॾिसी सघो था, केॾो ॾुखियो मरहलो आहे। ही अमड़ असांजे ॻोठ जी गुज़ारे वई आहे, विलेज नूर मोहम्मद लिगारी जी। हुन खे पंहिंजा बचा कीअं खयों पिया अचनि। हिकु त हुननि जे ॻोठ में कज़ियो लॻो पियो आहे, वरी तव्हां ही ॾिसी सघो था हिते केॾो ज़ुल्म आहे। नाज़रीन, ही ख़तरनाक पुल आहे, 70 खां 80 फुट जी काठी रखियल आहे दाद ब्रांच वाह ते। ही नौशरो फिरोज़ रेगुलेटर आहे, नौशरो फिरोज़ रेगुलेटर आहे। ही यूनियन काउंसिल नूरपुर तहलको नौशरो फिरोज़, चूंडियल नुमाइंदा कुझु बि नथा करे सघनि। लिखी लिखी मां DC साहब खे दरख़्वास्त ॾिनी आहे, उन खां अलावा काफ़ी मरतबा सोशल मीडिया ते बि ॾेई चुका आहियूं, पर को बि तदारुक न पियो थिए। ही तव्हां ॾिसी सघो था, ही डेड बॉडी वञे पई साम्हूं। हिते असां खोसा, लिगारी, चांडिया, अतार मुख़्तलिफ़ ज़ातियूं वेठा आहियूं, जिन्हनि जो कब्रिस्तान काज़ी गुल मोहम्मद साहब, 1 सदी खां पुराणो कब्रिस्तान आहे असांजे ॻोठ जो, पर को बि तदारुक न आहे। नाज़रीन, ही ॾिसो तव्हां, अवाम वीचारा कांधी कीअं पिया हलनि ऐं तमामु ख़तरनाक काठी रखियल आहे। टेम्पररी ॻोठाणनि हाजी अर्ज़मंद खोसो जे रहवासियुनि रखी आहे, हाजी अली मोहम्मद खोसे। ही मीडिया ते लिखी लिखी असां रखी छिता थी पिया आहियूं, पर को बि तदारुक न आहे। ख़ुदारा हिन वीडियो खे शेयर कयो, हिन वीडियो खे शेयर कयो ऐं अॻिते वधायो, जीअं ऐवाननि में ॾिसी सघनि जिन्हनि खे असां वोट ॾेई खटायूं था। जॾहिं हिते स्कूल बि आहे जिन में 70 खां 75 ॿार इल्मु हासिल कया आहिनि। 2 ॿार हिन में किरी फोत बि थी चुका आहिनि। तव्हां भली इंक्वायरी कयो, छा बि कयो, 2 ॿार हिन में किरी फोत थी चुका आहिनि। कई माण्हू हिन मां किरी पिया आहिनि, पर को बि तदारुक न आहे। नाज़रीन, महिरबानी करे वीडियो शेयर कयो, जीअं हिते को पुल या का फुर्दो मिली सघे। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी।